अस्सलाम वालेकुम। आज मैं तव्हां सां दही ठाहिण जो तरीक़ो शेयर किया थी। आज मैं घर में दही बनाने का तरीका शेयर कर रही हूँ आपके साथ। उसके लिए ये 2 भरे हुए चम्मच, 2 खाने वाले चम्मच भरे हुए मैंने दही के लिए हैं, जो पहले से बना हुआ दही है। उसको अच्छी तरह से फेंट लेंगे। दही जमाइण लाइ घर में ये 2 भरियल चमचा खाइण वारा 2 टेबल स्पून मां दही खई आहे, उनखे चङी तरह फेटियूं था। ऐं खीर मूं हेॾां रखियो आहे, हल्की बाहि ते गरम पियो थिए। सो दही जमाइण जो तरीक़ो इहो आहे त सियारे में हिकु त दही थोरो देरि सां ॼमंदी आहे, ऐं सियारे में जॾहिं दही ठाहिजे त उन में खीर खे थोरो वधीक गरम कजे। बॉइलिंग ऐं टच कंदड़ खीर न हुजे, बल्कि थोरो एतिरो गरम हुजे जो तव्हां उन में अगरि हिकिड़ी आङुर विझी टच कयो त तव्हांजो हथु सड़े न, पर थोरो गरम हुजे। ऐं गर्मियुनि में जेको आहे बिल्कुलु हल्को गरम, मामूली गरम कबो आहे खीर खे। ऐं ॿी ॻाल्हि त सियारे में दही घणो टाइम थी वठे ॼमण में, गर्मी में दही जेका आहे उहा जल्दी 2-3 कलाकनि में ॼमी वेंदी आहे। सियारे में 7-8 कलाक लॻंदा आहिनि। उनखां अलावा दही जेका आहे जॾहिं मां सियारे जी ॼमाईंदी आहियां त उन में खीर में दही थोरी वधीक विझंदी आहियां, ऐं ऊन्हारे में दही जेका आहे उहा उन में घटि विझबी आहे। ऐं इहो बि ज़रूरु ख़्यालु रखिजे त जेकॾहिं तव्हां वटि पहिरियों खां मौजूदु जेका दही आहे तमामु खटी आहे त पोइ घटि विझो, पर नॉर्मल टेस्ट आहे, न त ॾाढी खटी हुजे न बिल्कुलु ई फिकी हुजे, त पोइ तव्हां उनखे जीअं हींअर मूं विधा आहिनि 2 भरे चमचा। हाणे हीअ तक़रीबन 1 किलो खीर आहे त मां हिन ते 2 जेके चमचा भरे विधा आहिनि खाइण वारा 2 टेबल स्पून। पर जेकॾहिं उन हिसाब सां खीर वधाईंदव त ॾही बि वधाइजो, खीर घटाईंदव त ॾही बि तव्हांखे घटि करणी पवंदी। हाणे हिन महिल मां सियारे में रात के टाइम पे दही पई जमाया। अभी सर्दियां हैं, रात के टाइम पे मैं दही जमा रही हूँ। और उर्दू में मैं थोड़ा सा बता दूं कि जब हम सर्दी में दही जमाते हैं तो वो ज़्यादा टाइम लेती है, और गर्मी में जब दही जमाते तो चंद घंटों में जम जाती है। और सर्दी में जो है दूध को थोड़ा सा ज़्यादा गर्म करना चाहिए, उबलता हुआ खौलता हुआ दूध नहीं हो, लेकिन थोड़ा ज़्यादा गर्म हो, और गर्मी में हल्का गर्म हो। और दही का भी ख्याल रखा जाएगा कि अगर बहुत ज़्यादा तेज़ खट्टा दही आपके पास पहले से मौजूद है तो आप उसको कम डालें। अगर नॉर्मल टेस्ट है, अच्छा टेस्ट है दही का, तो आप उसको, जैसे अभी मैंने 1 किलो में ये 2 भरे हुए चम्मच 1 लीटर दूध में डाले हैं, तो ये तरीका है इसका। और गर्मी में जल्दी जम जाएगी, सर्दी में थोड़ा टाइम लेगी। हाँ असां हिन में विझूं था खीर। खीर मुंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ गरम थी वियो आहे। अच्छा, हिनखे असां मिक्स न कंदासीं, कुझु न कंदासीं। खीर एतिरो गरम आहे जो तव्हां ॾिसो पिया हिन मां थोड़ा हल्का हल्का धुआं पिया निकिरनि। हाणे हिनखे ढके असां, ये रात जे टाइम ते मां ठाहियां थी, सॼी राति मां हिनखे ढके हिते रखंदसि, ऐं तक़रीबन सम्झो त 7-8 कलाक ही हिते साइड ते किचन में ढकियो पियो हूंदो। हाणे सुबुह जे टाइम ताईं हीअ ॾही ॼमी हिन जी कहिड़ी सूरत थी आहे इहा चेक था कयूं। तक़रीबन 8 कलाक हीअ ॾही पई रही हिते रात के टाइम पे। 8 घंटे से ये दही जो है ये मैंने जमा किया रखा हुआ था, जमने के लिए रखा हुआ था। तो अभी ये जम चुका है, इसको चेक करते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां ॾिसो त केॾी सुठी दही ॼमियल आहे। त इहो तरीक़ो आहे घर ते दही जमाइण जो। ज़रूरु तव्हांखे वणियो हूंदो। वणी हुजे वीडियो त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त आइंदा बि अगरि मां कुझु सेखारियां त तव्हां आसानी सां उहो ॾिसी सघो। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। ही खाधो पकल न आहे, पर प्यार सां ठहियल आहे, पूरी तवज्जो सां ऐं पूरे ध्यान सां। पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।